الأولين والآخرين سيد الأولين والآخرين محبوب رب المشرقين ورب المغربين جد الحسن والحسين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ بوأنا لإبراهيم مكان البيت صدق الله العلي العظيم وبلغ صدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम तब औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हज़रत खलील खाको पाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मलजअना व मअवाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम। अल्लाह कुछ इनके चोर अल्लाह मदीने मोकली दे मेहरबानी कर कुछ मुझा निहायती वाजिबुल एहतराम सामईन किराम बिलखुसूस असांजो मिठड़ो मानवारो मुजाहिदे अहले सुन्नत हजरत कारी हाफिज मोहम्मद राशिद मलक हुसैनी उन जो वालिदे गिरामी जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम फ़कीर मोहम्मद अशरफ मलक साहब चाचो झूनड़ो मोहम्मद इसाक मलक फ़कीर अली हसन फ़कीर मोहम्मद सादिक व जुमले जमात वारा असांजो मिठड़ो मान वारो तमाम सुठे किरदार वारो साईं वडो मुंशी हुजूर बख्श मलक साहब दीगर मदीने वारे साईं जा आशिक़े रसूल उम्मती अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। बुख बि पासा वरता आहिनि छो जे असां खे पाण खे बुख लगी ही घणे टाइम खां वठी वेठा हुआसीं पर हाणे सॾु थिए त अचूं अवां जी बि पूरी ख़बर आहे त अवां खे बि लंगर हिन महिल ताईं न मिलो आहे। आख़िरी दुआ जे इंतज़ार में आहियो चओ सुभान अल्लाह। तकरीर वाइज़ करणो हो शीरे ज़ुबां हज़रत क़िबला अल्लामा साईं मियां मामा मोहम्मद अली इंदड़ साईं खे पर हू कंहिं मजबूरी जे करे न पहुतो हुआ उन वारो टाइम भी माखे दिनो तो हाने जा पगर ता माखों कढ दो या मां ता को पगर कढ सुभान अल्लाह। गाल कबूल आए अरे मेहरबानी करे जेके दोस्त बाहर बीठा हो ता अंदर अचो त तवा जी मेहरबानी थींदी छो जे असां बरोच कौम खे भी इया मिंथ कंदा हो त उहे भी मने वेंदा हाने ॾिसो त ता मलक असां जी मिंथ के मञो था पिया साता मलक महर इंदड़ फकीर चांडिया
खोसा सोलंगी मां भी घणन के सुञाणा तो असांजे इलाइके जा भी आहिनि ऐं समय जा फ़कीर बि जंहिं मोहब्बत सां एतिरी देर वेठा आहियो सिर्फ़ थोरो टाइम वेहो मां इन आयत करीमा ते ॻाल्हाईंदुसि ऐं मदीने वारे साईं जे कुझु मीलाद ते चओ सुभान अल्लाह साथ ॾींदो हाजन फ़कीरो असां त आख़िर ताईं पका आहियूं ॿई बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे हाणे सभु सिक ऐं मोहब्बत सां सलात जो सेरो पढ़ो त मां अॻिते हलां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब तव्हां जेके सुजाग वेठा हो निंड में न आहियो उहे त पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बावरकात इरशाद फरमायो वइज़ बवना ले इब्राहीम मकानल बैत अल्लाह ताला जी ज़ात बावरकात फरमाए त असां इब्राहीम के उन घर जी जगह जो साफ़ ऐं ठीक बुधायो या अल्लाह वा केड़ी इमारत केड़ी बिल्डिंग जंहिंजे लाइ तो मेहरबान रब हजरत इब्राहीम खलीलुल्लाह के इरशाद फरमाए रहियो वो घर उहा बिल्डिंग उहा जाया जंहिं जगह ते पंजाब वारा बलूचिस्तान वारा दुबई वारा सब कायनात वारा अची करे पंहिंजो सर झुकाईंदा आहिनि ऐं अल्लाह जे काबे भलारे घर जा दीदार कंदा आहिनि अगर तू थोड़ो साइड त थी मां एॾो वारा कोन थो ॾिसां न को मांखे ॾिसनि था पिया केड़ी बिल्डिंग जो अल्लाह जो घर काबतुल्लाह आहे अरे तव्हां चवंदो त सही काबतुल्लाह ठहियल त आहे किताब लिखंदा पिया जॾहिं हज़रत सैयदना आदम सफ़ीउल्लाह के मेहरबान रब दुनिया जे तख़्ते ते मोकिलियो इन आदम सफ़ीउल्लाह जे पैदा थियण खां 200 साल पूरा अॻ में यो काबतुल्लाह अल्लाह ठहरायो आहे यानी जॾहिं आदम अलैहिस्सलाम आया त इन काबतुल्लाह जा तवाफ़ कंदा वरी जॾहिं काबतुल्लाह अञा बुनियाद में आ हज़रत आदम सफ़ीउल्लाह जो टाइम पूरो थियो कहीं बे नबी सगोरे जो वारो आयो टे नबी सगोरे जो वारो आयो चौथे नबी सगोरे जो वारो आयो हर एक नबी जे दौर में कॾहिं काबतुल्लाह ठेला कॾहिं डथला वरी 1000 साल गुजरी विया वरी काबतुल्लाह जो बुनियाद कायम वरी काबो ढही वियो यानी ठहंदो आयो ठहंदो आयो ठहंदो आयो ठहंदो आयो 1000 साल रातन जा गुजरी विया जॾहिं हज़रत नूह नजीउल्लाह के अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त बेड़े में चढ़ो ऐं बेड़े में वेहो त मां मेहरबान रब तोखे पंहिंजा सैर करायां ॻाल्हि सम्झ में अचेव थी बेड़ो ठही वियो हजरत नूह नजीउल्लाह बेड़े में सवारा बेड़ो हले तो 6 महीना तरी करे उन खां बाद में जूदी जबल ते लथो हाणे किताब लिखन था त का बे रूए जमीन में इमारत न रही एडी त औरिका आई का बे बिल्डिंग न रही का बे जगह न रही एतरो वडो मींह आयो एतरी वडी बारिश आई एतरो जमीन में पानी फैलाइजी वियो जो का बे जमीन ते जगह न रही जिथे वो पानी न हो ऐं हर शय उन पानी जे अचण खां बाद में ढही वई यानी काबतुल्लाह बे हजरत नूह नजीउल्लाह वारे औरिक वारे वक्त में जमाने में जेको बुनियाद में हुयो सो ढही खत्म थी वियो हाणे काबतुल्लाह जो बाकी निशान ही कोन आहे थोरो ॻाल्हायो त सही ख़बर त पए त तव्हां निंड खां सुजाग वेठा आहियो
छो जे नई गाल तव्हांजे साम्हूं मां पेश कई आहे, शायदि मतां ॿुधल न हुजेव, पर अल्लाह कंदो अहिड़ी सम्झायां मां तो जो दिमाग़ तव्हांजो खुली पवंदो। हज़रत नूह नजीजुल्लाह खां बाद में हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह जो ज़मानो आयो। पहिरें नंबर ते अल्लाह रब्बुल आलमीन ऐलान फरमायो त इब्राहिम जी मुंहिंजा मेहरबान रब आ त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। कहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजा मालिक? ॻाल्हि इहा आहे त काबतुल्लाह मुंहिंजो घर अॻियां नबियनि जे टाइम में हूंदो हो, रहंदो हो, वरी उनखे ॿिया तामीर कराईंदा हुआ। हींअर इहो काबतुल्लाह जेको तूं ठाहींदे मां मेहरबान रब इनखे क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमाईंदुमि। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ात बाबरकात जबल खां हेठि लही आया हन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हुक्म मेहरबान रब जे हुक्म ते इब्राहिम खलीलुल्लाह हेठि आयो आहे। हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात पाक सां हिकु नौजवान शख्स ॿियो आहे जंहिंजो नालो हज़रत सैयदना इस्माइल ज़बीहुल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह जो नीगर आहे। इब्राहिम खलीलुल्लाह जो साहिबजादो आहे। हिकु अल्लाह जो नबी इब्राहिम आहे, ॿियो उन जो नीगर इस्माइल ज़बीहुल्लाह आहे। ॿई ॼणा जबल खां हेठि लही आया, उन जगह ते बीठा। हाणे अल्लाह के अर्ज़ करनि था, मौला ख़बर कोन्हे त काबतुल्लाह जो निशान कहिड़ी जगह ते आहे, कहिड़ी जगह ते काबो अॻ में तुंहिंजो ठहियल हो, काबो घर तो मेहरबान रब जो जुड़ियल हो। मौला इहा ख़बर असांखे कोन्हे। हाणे अल्लाह तो फरमाए व इज़ बवना ले इब्राहिम मकानल बैत, उन घर जे ठहण वारी जाइ असां इब्राहिम खे ठीक ऐं साफ़ ॿुधाई आहे। किताब लिखनि था पिया त या त आसमान खां हिकिड़ो ककर आयो जेको काबतुल्लाह वारी जगह जे मथां बीह करे, जीअं तव्हां असां हिते शामाना टंगिया कारी मोहम्मद राशिद मलिक हुसैनी जमात जे लाइ छांव जो बंदोबस्तु कयो आहे। हिन शामाननि खां ॿाहिरि बि छांव परे आहे, याने असांखे ख़बर आहे त असांजे जलसे जो पिंडाल ही आहे, हिन में विहणो आहे। किताब लिखनि था पिया अल्लाह रब्बुल आलमीन आसमान खां हिकिड़ो ककर वांदो, उन ककर काबतुल्लाह वारी जगह जे साम्हूं मथां बीह करे छांव कई। या वरी अल्लाह पंहिंजे क़ुरान में इब्राहिम खे काबे जी जगह ॿुधाई आहे। हाणे ओसारी शुरू थी वई आहे। ओसारी खां बाद में जॾहिं कवाज़े जो टाइम आयो आहे, तव्हां असां मिस्त्री घुराईंदा आहियूं, उन सां गॾु मज़दूर हूंदा आहिनि, ड्रम रखंदा आहियूं, सिरा रखंदा आहियूं, कवाज़ो ॿधंदा आहियूं, मिस्त्री मथे कवाज़े ते कम कंदो आहे। जॾहिं काबतुल्लाह जो बुनियाद डीपीसी खां मथे कवाज़े ताईं पहुतो आहे, अल्लाह जे नबी सगोरे अर्ज़ कयो, मौला हाणे मथे थियण जी घुर्जा, मथे हुजण जी ज़रूरत आहे, कीअं हलजे? अल्लाह फरमायो इब्राहिम पत्थर खणी करे उन जे मथां बीह, पत्थर खे ऐलान फरमाए जीअं कवाज़ो मिस्त्री जे हेठां ॿधबो आहे, जिथे तूं इब्राहिम खलीलुल्लाह चाहींदे पत्थर तुंहिंजे हुक्म जे ताबे आहे। बढ़िया त चओ सुभान अल्लाह। सारी शुरू थी वई, कवाज़े खां मथे कम हलियो, किसे के खुटायो काबतुल्लाह ठही बीठो। अल्लाह फरमायो इब्राहिम काबो ठही वियो? जी मुंहिंजा मौला काबतुल्लाह तुंहिंजो घर ठाहियो आहे, अॻिते आबाद करणु तुंहिंजो कमु आहे। अल्लाह जी ज़ात फरमायो हाणे ॿियो कमु कर। कहिड़ो कयां? ते ओए जेको अबू कुबैस जबल आहे न साम्हूं, इन ते चढ़ी करे हिकिड़ो ऐलान करे आ। चओ सुभान अल्लाह। इन ते चढ़ी करे हिकिड़ो ऐलान करे आ। मौला कहिड़ो ऐलान कया? चई ऐलान कर काबतुल्लाह जे ठहण खां बाद में हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी ज़ात मुबारक अबू कुबैस जबल ते चढ़ियो आ, ऐलान करे रहियो आ, ओ दुनिया जा इंसानो जंहिंजा रूह अञा पैदा
जिस्म में नाया उहे बिन आवाज के बुधो जेके निंड पया हो उहे बिन आवाज के बुधो जेके सुजाग वेठा हो उहे बिन आवाज के बुधो आवाज केड़ो ॾेई रहियो आवाज ॾेई रहियो त मां अल्लाह जो घर काबतुल्लाह ठायो अचो इन जा दीदार भी कयो अचो इन जा तवाफ भी कयो अचो काबे जी ज़ियारत कयो त मेहरबान रब तवाजा कयल गुनाह तवा के माफ फरमाए किताब लिखंदा जेके सुजाग होया उन्हनि पे लब्बैक चयो जेके निंड पया उन्हनि पे लब्बैक चयो अञा जेके रूह पैदा थियण वारा होया उन्हनि पे लब्बैक चयो इब्राहिम खलीलुल्लाह कुबैस जबल ते बिही करे सॾु करे रहियो अल्लाह का रूह ज़मीन में लाउड खां बिना स्पीकर खां बिना यो इब्राहिम खलीलुल्लाह जो सॾु पहुचायो आहे अज जलसो थियो आहे स्पीकर ते मार ॻोठ वारा भी शल हिन लाउड जो आवाज ॿुधनि पर तव्हां ॿुधो था सिर्फ़ अॻियां इब्राहिम खलीलुल्लाह जबल ते बीही सॾु करे थो हाजी ओ इंसानो अचो काबतुल्लाह ठाहियो दीदार भी कयो तवाफ भी कयो त किताब लिखनि था जंहिं हिकु मर्तबा लब्बैक चयो उनखे हिकु दफ़ो काबतुल्लाह जा दीदार नसीब थिया जंहिं ॿ मर्तबा लब्बैक चयो जंहिं 3 दफ़ा चयो जंहिं अलाए केतिरा मर्तबा चयो उन्हनि खे काबतुल्लाह जो दीदार ओतिरा मर्तबा नसीब थियो आहे ॻाल्हि कहिड़ी करणी लथो जबल तां हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ऐं पंहिंजे पीउ हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह चयो काबतुल्लाह त ठाहियो आहे पर अल्लाह खां दुआ त घुरऊं न दुआ त घुरऊं न मेहरबान रब जो ऐलान थियो इब्राहिम तू दुआ न घुरमा मेहरबान रब तो तोखे फरमाया पियो मुंहिंजा मौला छा फरमाईंदे इब्राहिम मजदूरी घुर काबतुल्लाह ठाहियो थी काबे जो कम कयो थी मजदूरी घुर तन्या छो जो दुनिया जो दस्तूर आहे मिस्त्री कम कंदो वा त शाम जो मजदूरी वठंदो वा मजदूरन के उजरत ॾिनी वेंदी आहे अल्लाह फरमायो इब्राहिम काबो मां मेहरबान रब जो घर ठाहियो थी मजदूरी घुर त मजदूरी जाए अखिन में नीर पानी जा अची विया इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी मुंहिंजा मौला बी का बि दुआ कोन घुरंदो मां बी का बि मजदूरी कोन घुरंदो मां मजदूरी में मिठो मोहम्मद रसूलुल्लाह जेको दुनिया जे तख्ते ते अचण वारो आहे मां दुआ इहा घुराए थो मजदूरी इहा घुराए थो त इहो यतीमन जो यार मां इब्राहिम जी औलाद में पैदा फरमाए जा का भी मजदूरी कोने का भी उजरत तो को नथो घुरा पर घुराए थो त जेको आमिना जो लाल पैदा फरमाईंदे इहो शरफ मां इब्राहिम खे बख्शे तो जे क़यामत ताईं सॼो वञे त इब्राहिम जे खानदान वारो मोहम्मद रसूलुल्लाह अची वियो आहे अब ॻाल्हि समझ में आई जेके थका हो ॾाढा सुभान अल्लाह चओ भला जेके न थका उहे ॾाढा सुभान अल्लाह ॻाल्हि मज़ो ॾे थी या हथ कढो मज़ो ॾेव थी ॻाल्हि हरू भरू न चओ घेड़ मां न कंदुसि तव्हांजो साथ आहे त कुझु इन ते ॻाल्हायां न त तव्हां ॾे बि ख़ैर असां ॾे बि ख़ैर ॿुधंदव न अलाए छो चुप करे विया हो 3.5 माण्हू हा करनि था पिया अधकन जी मर्जी आ भला उन अधन जे सदके में सजन के बुधायूं था पिया मजदूरी में दुआ केड़ी घुरे त यो अरबी मुंजी औलाद में पैदा कर सुभान अल्लाह वाह जो नबी सगोरे जी दुआ आई आदम अलैहिस्सलाम खां बाद में इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरिया थोड़ो पोइते कयो से मदीने वारे साईं जो टाइम थियो आ अचण जो टाइम दाई हलीमा थी चवे पई त मां गरीब हुयम मुंजी डाची थकलड़ी ही
रिसाइल मिलादुन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम किताब जे अंदर बुजुर्ग जो हवालो लिखे तो पियो त जॾहिं मक्कतुल मुकर्रम जे शहर में दायूं औरतूं ॿारनि खणण जे लाइ ॿारनि वठण जे लाइ पहुतियूं त मां हली मां बि उन्हनि सां गॾु सफ़र में हलियमि पर मुंहिंजी ॾाची एतिरी कमज़ोर हुई जो अलाए केतिरो मूंखां अॻु कटे करे मक्कतुल मुकर्रम जे शहर में ॿियूं दायूं अॻ में पहुतियूं मां डुबड़ी उन ॾाचड़ी ते मुंहिंजो मुड़ुसु हारिस उन ॾाची जे मथां सवार हो ऐं मुंहिंजी हिकु गॾहड़ी थकल उन गॾहड़ी ते मां सवार हुआ ॿई ॼणा वञी करे मक्कतुल मुकर्रम जे शहर में पहुता हुआ ॿार विकामजनि पिया ॿारनि जा मुल थियनि पिया ॿारनि जे लाइ ज़रो ज़ेवर मुक़ररु थियनि पिया सोन चांदियूं अमीरनि जे घरनि मां ऑर्डर अचनि पिया सभु मायूं ॿार वॾनि वॾनि अमीरनि जा खणी वियूं नज़र फेरायमि त हिकु जवान बचो पियो आहे।